अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु हीअ कहानी कंहिं मोटिवेशनल स्पीच या कंहिं मोटिवेशनल नगमे खां घटि न आहे। हीअ कहानी केतिरनि ई उन्हनि माण्हुनि जे लाइ सबक़ आमूज़ आहे जेके पंहिंजी ज़िंदगी में को मक़सदु रखनि था ऐं कुझु करणु चाहिनि था। छो जो हीअ कहानी दुनिया जे हिकु वॾे अज़ीम माण्हूअ जी आहे। मां वधि में वधि कोशिशि करे हिन कहानीअ जो निचोड़ कढी हिन वीडियो खे शॉर्ट बणायो आहे। अचो त पोइ शुरू था कयूं। कहानी आहे हिकु नंढे ॿार जी जंहिं पंहिंजे बचपन में ई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणु शुरू कयो। जॾहिं हू 9 सालनि जो थियो त हुन जो ख़ानदान ज़माने जी लाही चाढ़ियुनि में हो ऐं जॾहिं हू 10 सालनि जो थियो त हुन जी माउ वफ़ात करे वई। 21 सालनि जी उमिरि में हुन कोशिशि करे हिकु हंधि नौकरीअ जो जुगाड़ कयो, पर कुझु महीननि खां पोइ उतां बि फ़ारिग़ थी वियो। 23 सालनि जी उमिरि में हुन हिकु नंढे पैमाने ते कारोबार जो बुनियादु विधो, पर हुन में बि नाकाम थी वियो। 24 सालनि जी उमिरि में हिकु इलेक्शन में बीठो ऐं बुरी तरह सां नाकाम थी वियो। हर बार नाकामियुनि जो मुंहुं ॾिसी डिप्रेशन जो शिकार थी वियो। 25 सालनि जी उमिरि में हुन जी ज़िंदगीअ में हिकु छोकिरी आई। प्यार जी बहार हुन जे माज़ी जा सभु दर्द भुलाए छॾिया। वक़्तु हिकु सुठो गुज़री रहियो हुयो, पर कुझु ई महीननि खां पोइ उन छोकिरीअ जी बि डेथ थी वई ऐं हिन भेरे हुन जो नर्वस डाउन थी वियो। विछोड़े जे सदमे हुन खे सफ़ा खाई छॾियो ऐं हू 6 महीननि ताईं हॉस्पिटल में एडमिट रहियो, पर हुन पोइ बि हार कोन मञी। आहिस्ता आहिस्ता सिहत अचणु लॻी। 32 सालनि जी उमिरि में हू हिकु दफ़ो वरी इलेक्शन में बीठो ऐं हिन दफ़े बि हुनखे नाकामीअ जो ई मुंहुं ॾिसणो पियो ऐं वरी डिप्रेशन जो शिकार थी वियो। 45 सालनि जी उमिरि में हू सेनेट जी इलेक्शन में खड़ो थियो। नतीजो 0। उन जे 1 साल खां पोइ हिकु कंपनीअ में नौकरीअ लाइ अप्लाई कयईं। उतां बि को ख़ासि रेस्पॉन्स न मिलियो। 48 सालनि जी उमिरि में वाइस प्रेसिडेंट जे चुनाव में बीठो। सिर्फ़ु 100 वोट घटि हुजण ते हाराए वियो। 49 साल जी उमिरि में वरी इलेक्शन में बीठो। वरी हार जो मुंहुं ॾिसणो पियो। बचपन खां वठी 50 साल जी उमिरि ताईं मिलंदड़ तकलीफ़ूं, सदमा ऐं नाकामियूं हुन जे जज़्बे खे ख़तमु करे न सघियूं। 51 साल जी उमिरि में वरी प्रेसिडेंट जे चुनाव में बीठो ऐं हिन दफ़े हुनखे कामयाबी हासिल थी वई। इहो अज़ीम माण्हू दोस्तो कोई ॿियो न बल्कि अमेरिका जो 16हों प्रेसिडेंट अब्राहम लिंकन हुयो। लिंकन जेको अमेरिका जे लाइ कयो उहो वाशिंगटन खां घटि न हुयो। लिंकन अमेरिका जे क़ौमी हीरनि में शुमारु आहे। प्रेसिडेंट थियण खां पोइ लिंकन जी ज़िंदगी जो मक़सदु अमेरिका जे अवाम जी ख़िदमत हुई। लिंकन पंहिंजी ज़िंदगी में हेतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, उन जे बावजूद बि हुन हार न मञी। लिंकन जो जज़्बो नेवर गिव अप जी हिकु अज़ीम मिसाल आहे। चयो वेंदो आहे त लिंकन यूरोप में 62 माण्हुनि तरफ़ां ग़ुलाम कयल माण्हुनि खे आज़ादु कयो ऐं इन क़ानून खे उते हमेशह लाइ ख़तमु करे छॾियो। दोस्तो, लिंकन जी ज़िंदगी असांखे इहो सबक़ु ॾिए थी त असां पंहिंजे ख़्वाब ऐं मक़सद खे हमेशह ज़िंदा रखूं ऐं जेसीं ताईं हयाती आहे कामयाबु थियण जी कोशिशि कंदा रहूं ऐं पंहिंजे जज़्बे सां ज़िंदगीअ में ईंदड़ हर तकलीफ़, हर सदमे ऐं हर नाकामीअ खे मुंहुं ॾींदा रहूं। दोस्तो,
हीअ कहानी तव्हांजे लाइ, मुंहिंजे लाइ ऐं जेको ज़िंदगी में कुझु करणु थो चाहे उन जे लाइ, हिकु कारोबार कंदड़ जे लाइ, इलेक्शन में बीहंदड़ जे लाइ सबक़ आमूज़ आहे त असां केतिरे ई नाज़ुक वक़्त में गुज़रंदा हुजूं, असांखे तेसीं ताईं हार नाहे मञणी जेसीं ताईं असां पंहिंजे मक़सद में कामयाबु नथा थी वञूं। अगरि तव्हांखे हीउ वीडियो पसंदि आयो हुजे त लाइक कयो, अगरि तव्हांजी का राय आहे त कमेंट कयो ऐं सब्सक्राइब कयो हिन चैनल खे, जे तव्हां मुंहिंजो ईंदड़ वीडियो हासिलु करे सघो। ऐं फाइनली थैंक्स फॉर वॉचिंग।